दोस्तो हिकु नॉविल आहे जंहिंजो नालो सोल्ड आहे जेको 2006 में लिखियो वियो हो। ही सिर्फ़ हिकु छोकिरी जी कहाणी ते न आहे, ही हज़ारे छोकिरियुनि जी कहाणी आहे। ही हिकु दास्तान आहे हिकु 13 साल छोकिरी जी जंहिंजो नालो लक्ष्मी आहे ऐं नेपाल में रहंदी आहे। मां सम्झां थो त सिंध जी हर न्याणी खे ही नावल पढ़णु घुरिजे। हिन नावल जा मौज़ू आहिनि गुरबत, ह्यूमन ट्रैफिकिंग, औरतुनि ऐं ॿारनि जो इस्तेसाल ऐं इन में मज़ामत जो बि पिणु ज़िक्र आहे त कीअं लक्ष्मीअ मज़ामत कई। तो लक्ष्मी जी उमिरि 13 साल हुई, हुनजी अञा रांदि खेॾण जी उमिरि हुई। हू नेपाल जे पहाड़नि में रहंदी हुई ॻोठ में। जॾहिं जबल हिमालया जो टकराव थियो, बरसातियूं थियूं त हिननि जो ॻोठु तबाह थी वियो हो। पोइ हिन जे पीउ हिन खे हिकु सुल्ताना नाले जेका औरत हुई उनखे विकिरो कयो। हिन खे लाल ॾिनई त तूं शहर वञी करे पैसा कमाइजा, पोइ असां ॾे मोकिलिजांइ। हीअ जॾहिं हिंदुस्तान पहुती त उते ह्यूमन स्मगलिंग बाज़ार में हिन खे विकिरो कयो वियो हो, जिते उन्हनि खे ॿाहिरि वञण जी इजाज़त न हुई। उते काफ़ी दुनिया जा ॿार जेके किडनैप करे उन बाज़ार में रखिया विया हुआ, उन्हनि सां मार कुट कई वई हूंदी ऐं उन्हनि खे ज़हनी टार्चर पिणु कयो वेंदो हो। मार कुट बावजूद बि हुन जी जेका वॾे में वॾी ताक़त हुई, उहा उमेद हुई, हिन खे उमेद हुई त आउं हिकु दफ़े ज़रूरु आज़ादु थींदसि। तो लक्ष्मी जी जेका वॾे में वॾी ताक़त हुई, उहा उमेद हुई। हुन सोचियो त आउं सिर्फ़ु जिस्म न आहियां, आउं इंसान आहियां। उते काफ़ी छोकिरियुनि सां हिन दोस्ती रखी, हुननि जा दर्द सूर ॿुधंदी रही। में सम्झी वई त जेको आहे हीअ हिकु छोकिरी सिर्फ़ु मुंहिंजी कहाणी न आहे, हज़ारे छोकिरियुनि जी कहाणी आहे। जॾहिं हिन ॾिठो त हाणे HIV जो ख़तरो आहे, त हू वधीक ज़हनी दबाव में अची वई हुई ऐं कुदरती आख़िरकार छा थियो, कंहिं समाजी इदारे उन ते छापो हंयो, पुलिस क्रैक कयो ऐं लक्ष्मी ऐं हुन जूं जेके बि साथी हुया उहे आज़ादु थी विया हुआ।